अहिड़ी बाज़ार आहे जो एशिया में हैदराबाद खां पोइ ॿियो नंबर ते आहे। हिन बाज़ार जहिड़ी हैदराबाद खां पोइ ॿी बाज़ार न आहे सिंध सॼीअ में। शाही बाज़ार आहे तव्हांखे मोरे जे शाही बाज़ार में हर शइ मिलंदी। कपिड़ो आहे, सोन आहे, चप्पल आहिनि, जूता आहिनि, जनरल जो सामान आहे, खीर आहे, दही आहे, मिठाई आहे। सम्झे हीअ अहिड़ी बाज़ार आहे जो एशिया में हैदराबाद खां पोइ ॿियो नंबर ते आहे। हिन बाज़ार जहिड़ी हैदराबाद खां पोइ ॿी बाज़ार न आहे सिंध सॼीअ में। असांजो शहर बेस्ट शहर आहे हर लिहाज़ सां, कारोबार जे लिहाज़ सां, राज जे लिहाज़ सां तव्हांखे हर शइ बहितर मिलंदी। बाक़ी हाणे कोरोना खां पोइ महांगाई त आहे, उहो हर माण्हूअ लाइ आहे, असां लाइ बि आहे, तव्हांजे लाइ बि आहे। अचो कॾहिं मोरे जी बाज़ार खे घुमी वञो, पंहिंजी दिलि ख़ुशि करे वञो। मशहूर आहे कलंदरी समोसे वारो आहे जेको आहे हिनजे खोलियो हुनजो नालो साईं मंज़ूर कलंदरी आहे जेको आहे तमामु 35-40 साल थी विया हिनखे तमामु घणो पुराणो आहे। उन खां पोइ असांखे ॿुधाए 15 साल 20 थी विया आहिनि हिते कमु कंदे ऐं उन खां पोइ ॾाढी माशाल्लाह क्वालिटी आहे भली सुठी। उन खां पोइ माण्हू माना ॾाढो ईंदा आहिनि, परे परे खां बि ईंदा आहिनि, कराची हैदराबाद पंजाब खां वेंदा आहिनि, चवंदा आहिनि साॻियो ई ज़ाइको आहे माशाल्लाह। 20 साल थिया आहिनि या 25 साल खां पोइ बि असां अचूं था उहो ई ज़ाइको थो मिले। सुबुह 8 बजे ईंदा आहियूं, तक़रीबन शाम जो 4 बजे ताईं 5 बजे ताईं तक़रीबन 300-400। त छाजे करे जो सवारी असांखे घटि बि लॻे, तमामु परेशान पिया थियूं। हींअर हिन वक़्तु बि माण्हू परेशान रहनि था घणा, छो जो शहर में घटि था अचनि, छो जो ॾिज ख़ौफ़ थिए थो उन्हनि खे। उन खां पोइ लोकल सवारी असांखे लॻे थी वधि मां हींअर तेल महांगा लॻे तक़रीबन हींअर जेतिरो सतुजा ते असां वञूं था त उन में असांखे 10-20 रुपया था विझनि, को बि मतिलबु हींअर कुझु ॾाढो कोन्हे, मतिलबु रोज़ी जे हिसाब परेशान था लॻूं। इन खां पोइ शहर जे हालात तमामु ॾिसो था, हींअर कॾहिं शहर खुलियल आहिनि कॾहिं बंदि लॻे पिया, इन जे करे असां परेशान घणो थो थिए। असां अपील था कयूं हुकूमत खे त इहे पाबंदियूं हटायूं आहिनि। किरायो तक़रीबन असांखे 30 रुपया फी माण्हू जो मिलंदो आहे। उन खां पोइ त तक़रीबन उन सां ॾिसो त हींअर ॿार वज़न आहे, उन्हनि सां गॾु ॿार बि नंढा आहिनि, गाॾी तक़रीबन 4 माण्हुनि सां ई फुल थी वञे त पोइ वञिणो पवंदो आहे। छा कजे भला, बछड़े वारो माण्हू आहे, सभु खे पहुचाइणो पवंदो आहे इन जे करे।